बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चौथे ऐं पंजे दर्जे जा अॼु एग्ज़ाम आहिनि। ये पेपर थी रहिया आहिनि ऐं बाक़ाइदगी सां आंसर कापी ऐं क्वेश्चन पेपर ॿारनि खे प्रोवाइड करे ॾिना अथऊं। स्कूल इंतिज़ामिया पंहिंजे ख़र्च ते ई सभु कुझु कयो आहे ऐं ॿार शागिर्द बहितर तरीक़े सां इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। अॼु 160 शागिर्द एग्ज़ाम ॾेई रहिया आहिनि ऐं नकुल जी बिल्कुलु बि इजाज़त न आहे, केरु बि कापी न कंदो। ॿारनि खे का बि इजाज़त कोन्हे त उहे कापी कनि। ही शागिर्दनि जो विंग आहे जेके एग्ज़ाम ॾेई रहियूं आहिनि। चौथे ऐं पंजे दर्जे जूं शागिर्दियाणियूं हिकिड़े रो में पंजे वारियूं आहिनि त ॿिए रो में चौथे दर्जे जूं शागिर्दियाणियूं आहिनि। बिल्कुलु इम्तिहानी माहौल असां कयो आहे। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त इम्तिहानी माहौल थिए इंशाअल्लाह। ऐं ॿियनि बि सेंटर जे उस्तादनि खे इहा अपील कंदासीं, गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे कापी कल्चर खां परे रहनि, कापी कल्चर खां तमामु परे रहनि ऐं इम्तिहानी माहौल पैदा कनि। बाक़ाइदा इम्तिहानी माहौल हुजे। ही तव्हां ॾिसो त बाक़ाइदा शागिर्दनि खे सीट नंबर अलाट कयो अथऊं। ही बि चौथे पंजे जा वेही रहो। इम्तिहान जे दौरान में केर बि उथी न बीहे। शागिर्द तक़रीबन 90% यूनिफॉर्म में आहिनि ऐं सख़्ती सां इहो चयो अथऊं त केर बि कापी न करे। कापी कंदड़ शागिर्द खे बाक़ाइदा तौर ते फेल कयो वेंदो। इंशाअल्लाह बहितरी ॾांहुं असांजो इहो सफ़र जारी आहे। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त पढ़ाई बि डिस्टर्ब न थिए ऐं इम्तिहान बि बहितर तरीक़े सां थी सघनि। हीअ बि हिकिड़ो ब्लॉक आहे।